हाणे कंबर गारो पोड़ा अब्दार अली जलवाणी से कंबर लग गोट 70 फुल फोटो में मंशा ज्यादा बंद कयो गढ़ो फुल फोटो सोनो फुल फोटो मंगियो फुल फोटो हाजी उमर फुल फोटो सिख पुर शहन गोठन जी औरतन ऐं ॿारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो तफ़सील मूजिब नसीराबाद लगे गोठ 70 फुल फोटो खाजी कवड़ थाणे जी हद में सरेआम मंशात हलाईंदड़ हाजी खान वलद अहमद फुल फोटो ऐं हुन जा हामी जावेद वलद हाजी खान रजिब जानिब खान सिराज ऐं ॿियनि ॻोठाणनि ते हमलो करे ज़ख़्मी करे छॾियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त असांजा नस्ल तबाह थी चुका आहिनि। मंशात बंदि करण जो चयो वियो आहे त हाजी खान वलद अहमद ऐं ॿियनि माण्हुनि असां मथां ॾंडनि ऐं कुहाड़ियुनि सां हमलो करे ॾिनो ऐं असांजा केतिरा ई माण्हू ज़ख़्मी करे छॾिया। ॻोठाणनि वधीक चयो त हिन वक़्त में असां बेघर आहियूं। हाजी खान औज़ारनि सां माण्हू विहारे छॾिया आहिनि। असां पंहिंजे घरनि हूंदे बि दरपदर आहियूं। पुलिस FIR दाख़िल करण लाइ तयारु न आहे। जॾहिं त SHO DSP मंशात हलाईंदड़ खे ॿधण बदिरां असांखे इंक्वायरी तलब कयो आहे। हीउ किथां जो कानून आहे। ॻोठाणनि SSP कंबर DIG लाड़काणो ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त हाजी खान खे गिरफ़्तार करे मंशा जाॾा बंदि कराया वञनि। रंगों का जमाना हो गया पुराना। अब बात वॉलपेपर्स की हैदराबाद समेत सिंध के वासियों के लिए खुशखबरी। घरों और दफातरों को बनाएं दिलकश दीदाजेब सुमरो वॉलपेपर एंड PVC पैनल के रोहे रवा। राजन अली सुमरो दे रहे हैं वॉलपेपर्स की वसी मियारी रेंज। मुनफरिद 3D डिजाइन भी मौजूद है। चाइना कोरियन थाईलैंड के आला क्वालिटी के वॉलपेपर्स मुनासिब कीमत में सर्विस के साथ बआसानी दस्तयाब हैं। फौरी राब्ते के लिए व्हाट्सएप नंबर 03333702 033337078886। अवां वतन वासिन जो आवाज़ K2K न्यूज़ TV कॾहिं न थकबो।